पोइ पुछासीं जेको बि हिन महिल सत्संग हले कोई बि मां चवां अंदर में पक्षपात न कजां, सिर्फ़ु ॿुधजांइ। हे कोई मां रामायण जी या काई पुरानी प्राचीन कथा न, हे थोड़ो ये शादी इनके मूंखे कदे घटि में घटि 18 साल थी विया आहिनि, 20 साल। ये शादी सिर्फ़ इन करे इहा आधुनिक थोड़ी आहे जो पुरानी शादियों असां भी कयूंसीं। उन में जेको ज्ञान ॾिनो वञे थो वर वधू या कन्यादान, अॼु थोड़ो सम्झजो। ये शादी जंहिं नई पहिरियों भेरो ॾिसे थो थोड़ो सम्झजो। तव्हांजूं बि धीअर आहिनि जेके वेंदियूं, तव्हांजे बि नुंहर ईंदियूं। इहो त लेन देन अरस परस आहे। धीउ वञे थी, धीउ मिले थी। असांजूं धीअर 3 वेल आहिनि त असांजी धीउ हिते वेठी आहे जेके असांजी नुंहुं आहे। जिते कन्या दान अखर अचे थो, शर्म अचणु खपे। जेको ईअं चए थो मां कन्या जो दान कयो, ईअं तव्हांखे जेसि ताईं ख़बर कान्हे का, हर कोई ईअं चवंदो मां त 3 छोकिरियुनि जो कन्या दान कयो। दान अखर वस्तुअ जो दान थींदो आहे, चितन जो दान कॾहिं न थींदो आहे। हे ॾिसो, हिन जो दान थींदो आहे। हे पैसा आहिनि, हिन जो मालिक ठहंदो। जेको हाणे मां हे पैसा गुरदास खे ॾियांसि थो, इहे गुरदास जा थी वेंदा, पोइ इहे हिन जो मालिक आहे। हिननि पैसनि जो हू जेको बि चाहे करे। हिकु त पैसा, ॿिया वणनि न वणनि, हे सभिनी खे वणंदा आहिनि। हिन करे थो चवां, हिकिड़े खे बुखार हुयो 104 बुखार, बाक़ी 4 पॉइंट मथे चढ़ेसि त माण्हू जयराम जी थी वञे। 108 ताईं तापमान हूंदो आहे। 104 बुखार हुसे, तड़फे पियो। ॾिठो मां त मां हे माओ खाईंदो आहे ॾाढो सुठो माओ, बॉम्बे होटल वारे जो माओ भुगल खाईंदो। मां ॾिसंदो मां जेॾी महिल बि ॾियां, चयोमांसि यार तूं माओ ॾिए माओ, मूंखे बुखार आहे। कपिड़ा पाईंदो आहे सफ़ारी फर्स्ट क्लास, ॾियं थो पियो दिनेश जी पाईंदे। चई न बुखार हुअसि, न माओ पोइ वणेसि, कपिड़ा पाईंदो उहे बि न पिया वणेसि। चयोमांसि लख खनि ॾियं, चई हा इहो ॾे। माओ जेको वणंदुसि न पोइ खाए, कपिड़ा पाईंदो न पोइ पाए। चयोमांसि लख ॾियं, चई हा इहो ॾे। इहो मरण में बि ॾे। ऐं हे पैसा सभिनी खे वणंदा आहिनि, छो जो इन जो हर को मालिक थींदो आहे। भले ज़ाल चवणु न मञे, पुटु चवणु न मञे, पर हे मञींदी। पुटु न मञे, पुट खे चएसि बेटे हल त हलूं था पिया, घुमी था अचूं, मूड न ई ठीकु आहे, न हलंदो। ज़ाल खे चएसि हल त वठी थो हलायां पियो, मां अरिंदम में वठी थो हलायां, मुंहिंजो मूड कान्हे, न हलंदो। ऐं हिननि खे चएसि हल अरिंदम में था हलूं, ये चवंदे अरिंदम छा, अञा हल न मथे, स्विट्जरलैंड थी आहे, दुबई थी आहे, हे न कंदियूं छा? हे त चवंदियूं हे मालिक आहे तूं हुनजो। त हे पैसनि जो दान करे सघिबो आहे, कन्या जो दान। शर्म अचणु खपे हुन माण्हू खे जेको चए थो कन्या जो दान। असां छोकिरीअ खे ॾेई था अचूं, दान थियल चए गुलाम। कॾहिं न चवंदा अॼु खां पोइ सत्संग ॿुधी करे तव्हांजी मर्ज़ी अथव, मां मालिकियत काई न कयां। शादी कराईसीं, कंहिंजो पुट जो दान कयो अथव कॾहिं? बेटा दान कॾहिं कयो आहे कंहिं? कन्या जेकी असांजे दिलि जो टुकड़ो, असांजी धीअ, अॼु तूं दान कंदे तूं बि दान करे वठंदे। न, जेकी नुंहुं असांजे घर में अचे, अॼु जेको ज़मानो आहे, जहिड़ो देश तहिड़ो वेश। अॼु ज़मानो पुराणो न आहे। अॼु छोकिरी असांजे घर अचे, हाणे हिन बिहारीअ वटि छोकिरी ईंदी,
जे बिहारी भी मुझो सत्संग ॿुधे हिनखे हिकु त वरी धी भी कान्हेसि का प्लस पॉइंट। हाणे धी हीअ मिलेसि थी पई, अथसि भाटियूं अथसि, धीअर आहिनि उहे बि, मुंहिंजो हुन सां कोई सोटियूं अथसि, भाटियूं अथसि, कोई बि अथसि, उन सां मुंहिंजो मतिलबु कान्हे। पंहिंजी धी हिन छोकिरीअ खे बि, असांजी दुरां खे बि धीअ हीअ हाणे सुभाणे खां मिले थी। मां चवां इन सां वहिंवार छोकिरीअ सां, जंहिं धी सां जीअं वहिंवार कयो आहे ईअं ई अगरि तुंहिंजो वहिंवार आहे ज़िंदगी भर घर हलंदी। फैमिली पुट ऐं नुंहं सां थींदी आहे, जेकी फैमिली चइबो आहे। ॿियनि भातियुनि सां घर आहे, गॾु आहिनि, ठीकु आहे, बाक़ी तुंहिंजी फैमिली, तुंहिंजी ज़ाल, तुंहिंजो पुटु, तुंहिंजी नुंहं, इन सां फैमिली थींदी आहे। ऐं इन नुंहं सां वर्ताव मां हिकु निवेदन कयां, प्रेम ॾींदे प्रेम मिलंदी, अंब पोखींदे अंब मिलंदे। नुंहं सां वर्ताव कोई बि अहिड़ो न कजां। ये जेके पुराणे ख़्यालातनि जा माण्हू आहिनि, पुराणे ख़्यालातनि जा माण्हू नुंहं सां वर्ताव नुंहं जो कंदा आहिनि, जंहिंसां हिंदुस्तान तो घुमा पियो, घरनि में जेके हलंदा आहिनि इहे ॻाल्हियूं। मां न, छो जो इहा तुंहिंजी फैमिली थी, धी थी, कोई भी मुंहुं ढकवक न, कोई भी नालो अगरि छोकिरी खणे थी सुठो, जेके नालो न खणंदियूं न, मां इते ई माण्हू वेठा आहियो तव्हां इते, जेके नालो पंहिंजे मुड़ुस जो न खणंदियूं न, मुड़ुस जो ओ उन सां मिलतो जुलतो। यानी हिकिड़ी माई आई थी, बाबा असां वियासीं मंदर ते, ॾाड़ेल बनी आयासीं। मां छा बनी आई? कि ॾाड़ेल। ॿी माई चई बाबा ॾाड़ेल न नारेल थी चवई, मुड़ुस जो नालो नारू अथसि। मां पोइ ॾाड़ेल चई न खणंदी आहियां नालो। मां नालो न खणंदी आहियां। घणा साल थी शादी खे? चई 40 साल। 40 साल शादीअ खे थिया थी, नालो न खणंदी आहियां। कॾहिं झगड़ो बगड़ो थियो आहे छा? चई झगड़ो, मुंहिंजो मुड़ुस एॾो मारियो हूंदो जो अरे नालो न खणंदी आहियां। झगड़ो कयो था, ज़ाल मुड़ुस हथ हलायो था। हे मां सत्संग इन करे कयां थो, पहिरियों जंहिंजो घर, ये ॿार सुभाणे खां, अॼु राति खां ई सम्झो हे गृहस्थ आश्रम में 4 आश्रम थींदा आहिनि, जेके हिंदू धर्म जा ही 4 आहिनि। अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया सहराया विया आहिनि। कहिड़ा 4? बाल ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ ऐं सन्यास। ये छोकिरो 25 साल ताईं, चाहे 26 हुजेसि, चाहे 24 हुजेसि, चाहे जेसि ताईं शादी न कई अथई, चाहे छोकिरी, इनखे चवंदा आहिनि बाल ब्रह्मचर्य। इन में जेतिरो तूं सेखार बाल ब्रह्मचर्य में, जेतिरो पढ़ाए। ऐं मां सभिनी खे निवेदन कयां, अॻिते ज़मानो पढ़ाई जो अथव। हाणे सम्झता ॿार, हाणे घणा ॿार, हिकु ॿार ॼणनि था, हिकु। पहला अभी नहीं, दूसरा कभी नहीं। छो जो अॻे माई ससु बि ॼणींदी त नुंहुं बि ॼणींदी, जेको ग़लति हुयो। हाणे ॿार हिकु कनि थियूं, 50 लख पढ़ाईअ में था लॻनि पिया। ऐं तव्हां ईअं हाणे कतार ॼणींदव छा ॿारनि जी? हिकु ॿार, उनखे सेखार, उनखे पढ़ा। तुंहिंजो जेको कर्तव्य आहे, पाण छोकिरी बि पढ़े, असां सां जेको थी गुज़रियो। हाणे जेके नंढियूं वेठियूं आहियो, मां सभिनी खे चवां, ॿार हिकु भॻवान जो रूप थी,
सब इच्छाऊं पूरी करीस। टे टे ॼणी दियां ॾेई न सघंदी, हिकु हूंदे सभु ॾींदी, जेको ईअं चवंदो ॾींदी। तुंहिंजो ॿारु हाव जो टुकड़ो, ॿारु हिकु भॻवानु आहे, ॿारु हिकु भॻवानु आहे। मतां ॿार खे मां ॿार जी निंदा नथो कयां, मां ॿारु हिकु भॻवानु थी। तोखे जेतिरो हुनखे सुठो में सुठो पालीस तॾहिं पाले सघंदीअ, जॾहिं घटि हूंदे। टे टे ॿार, घर नरक लॻो पिया, ॿारु कुझु घुरे थो, कुझु अचे ई नथो, शइ नथी अचे। टे कीअं वठी अचे काई बि शइ, हाणे साइकिल हाणे हिकिड़ी, हाणे ॿियो बि आहे, टियों बि आहे, कंहिंखे ॾियां? ॿार जी इच्छा ई ख़तमु। न, हिकु ॿारु सभु हाणे, साइकिल हुजेसि, फटफटी हुजेसि, कार हुजेसि, पढ़ाएसि, जेतिरो पढ़ाए सघीसि पढ़ाएसि। फर्स्ट क्लास फैमिली हूंदे। ऐं अॼु तव्हां बि माइटियूं ॾिसणु वेंदा आहियो, जिते टे भाउर आहिनि, माई छोकिरी नथी ॾे, जिते हिकु आहे ॾेसि। मुंहिंजी धीअ राज कंदी, अॻो तूं छो थी ॼणे पई, जॾहिं हिक में तूं ॾे थी पई। अॻे त पाकिस्तान में चवंदा भरे पूरे परिवार में ॾे, तरो खाई चढ़ंदी। अॻे ज़माना ॿिया, तरो खाई चढ़ंदी, भले न बचेसि, आख़िरी में काकड़ी खाई करे खाई छॾींदी रोटी। हाणे थोरी आहे तरो खाए, हाणे पहले उहा खाए, हाणे पहिरियों थिए रोटी चएसि खा बेटी तूं खा। मां चवां तरो छो खाए असांजी धीअ? अॻे ज़माने में ईअं कंदा, हाणे न आहे। हाणे जिते हिकु आहे उते फटाक सां छोकिरी था ॼनि पिया। ऐं नालो बालो न, नालो जेको बि प्यार आहे भले खणे। अॻे नाला न खणंदा, हाणे बि वेठियूं आहिनि मायूं, पोइ ॾेर जो नालो, निणान जो नालो न खणंदियूं, छा चवंदियूं? नंढड़ो, नंढड़ी। ऐं ठहे थो, हाणे चवनि थियूं दीदी, भैया। हाणे बढ़िया आहे। अॻे अनमल ताईं चवंदी आहे नंढड़ा, हाणे एॾो सारो थी वियो आहे नंढड़ो। नंढड़ी, हाणे एॾी वॾी थी आहे नंढड़ी, ठहे थो। वरी जंहिंजो नालो नथा खणनि त वरी नालो छा आहे? पासे में बीठो आहे, ॿुधो था, चएसि ॿोड़ो आहियां। वरी परे बीठो आहे, हेॾां, हे नालो अथसि। या त ॿुधो था, या त वरी हेॾां, हे नाला आहिनि मुड़ुस जा। अरे तंहिंखां नालो खण, कुझु बि खण, सुठो न खण, ॿियो कुझु नथो चवणो चाहे, चाहे प्यारो, प्रीतम, राजा, कुझु बि चओ, प्यार आहे त। बाक़ी नालो न खणे। हिकिड़ी माई त मां कल्याण जा माण्हू त वेठा हूंदा, कल्याण जी त वरी अहिड़ी माई, मां धुनी पवण आहियां। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। माई साम्हूं साम्हूं वेठी ताड़ी पई वॼाए, रघुपति राघव राजा राम टप्पू के पप्पा सीताराम। अरे हिकु भेरो, ॿियो भेरो ॿुधो मां हेॾियां, इहो छा थी चई भई? चई टप्पू के पप्पा से। भाई टप्पू ईअं चइबो आहे? चई हुनजो नालो आहे। ॿी माई आई, चई बाबा हो नालो त असीं पवन। तूं चई थो रघुपति राघव राजा राम पति त पावन, तो चई थो पवन नथी चवई, चई थी टप्पू के पप्पा सीताराम। माईअ खां पुछो, मां 40 साल शादीअ खे थी विया अथसि, उनजो बि घर में झगड़ो। हाणे झगड़ो कयो, नाला न खणो, मारियो था, इहो घर आहे? मां सभिनी खां पहिरियों, मां न चवां कोई मंदिर, मां न चवां कोई टिकाणो, न, पहिरियों तुंहिंजो घर। इनखे चइबो आहे गृहस्थ आश्रम। पहिरियों बाल ब्रह्मचर्य ॿार खे सेखार, फुल सेखार, तंहिंखां पोइ हाणे जीअं गृहस्थ आश्रम आहे। गृहस्थ आश्रम, हाणे शादी 25 साल खां पोइ ॿार जी शादी कयूं, 25 खां 50 ताईं पूरा 25 साल फुल कमाए, गृहस्थ फल। तंहिंखां 50 खां पोइ असांजे ॿारनि खे ॿार थियणु चालू थी वेंदा। जीअं असां शादी कईसीं 25 में, 50 में असांजो ॿार बि शादी कंदो, उनखे बि ॿार थींदो, पोइ असांजी खेचल बंदि गृहस्थ जे मामले में। यानी असांखे ॿार वरी न थिए 50 खां पोइ। 50 खां 75 ताईं थींदो आहे वानप्रस्थ।
वानप्रस्थ सिर्फ चवण में अचे तो। वानप्रस्थ जो अर्थ है रहो घर में मुंह वणन में। घर में तकिया लूसी न, जीवन ठांदी। रहो दुकान ते, मां न चवां दुकान ते न वञ, 60 साल थिया 70 साल वञ दुकान ते। भाग दौड़ पंहिंजे ॿारनि खे तव्हां कयो। बाक़ी असांखां जेको पुछणो अथव पुछो। हाणे महिनत तव्हां कयो, असां कयूं छा? असां कईसीं 25 साल, हाणे तव्हां कयो। मां ईअं न चवां दुकान ते न वञ, पर जेतिरी ऊर्जा तुंहिंजे पुट में आहे ओतिरो उहो करे, फुल करे। ऐं घर में जेकी माई आहे हाणे भागडोर ॾे नुंहुं खे, तव्हां हलायो, सभु तूं कर, जेको पुछणो थी मूंखां पुछ। पर उते वरी तकिया नोसी, मूंखे पहिरें पई वञ, मूंखां पुछी वञ, मूंखां हीअं कर, मूंखां हीअं कर। पोइ अॼुकल्ह नूरनि खे वणनि ई कान थियूं ससूं, पोइ त किलह लॻी पई आहे। वञा थो घर, पोइ माॾे था अच। हा भाउ असांजे घर में झगड़ो आहे, झगड़ो आहे, ग़लति था कयो पिया। अरे तूं रहो घर में, तूं वरी हेॾो उन्हनि जूं ॻाल्हियूं घर में छो था कयो पिया? तूं पंहिंजे आनंद सां रोटी खा, नुंहुं घर हलाए, नुंहुं खे भागडोर ॾे। असांजी धीअ आहे, असांजी धीअ सॼो घर इहो ई संभाले। मन असांखे साथ केरु ॾींदी? धीअ ॾींदी, नुंहुं ॾींदी। हिते त माण्हू सोचे ॾिसे पहिरियों, इनखे घर न ॾींदव त माण्हुनि खे भउ थींदो आहे। नुंहुं जे नाले कुझु न कंदा आहिनि, नुंहुं खे कुझु ॾींदा कान्हनि, नुंहुं खे कुझु ॿुधाईंदा कान्हनि। अड़े छा था कयो पिया? अरे नुंहुं तुंहिंजी, तूं ॿुढो थींदे त हाणे तुंहिंजे उथंदे वेहंदे कंहिंसां? नुंहुं सां वेहंदे, ॿियो कोई ईंदी छा? नुंहुं ई उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे तोखे साथ ॾींदी। दवा आहे, कुझु बि आहे, केरु कंदो? धीउ ईंदी छा? उहा पंहिंजे घर ख़ुशि हुजे। असांजी नुंहुं असां सां धीउ आहे, मां जीवन हूंदे बढ़िया 50 खां पोइ इहे ॻाल्हियूं घर में ॾिसंदा जंहिंमें थींदियूं दुख थींदो आहे। नुंहुं खां लिकाईंदा आहिनि, नुंहुं खे कुझु ॿुधाईंदा न। अरे इहा ई असांजी धीउ आहे, हिनखे सभु ख़बर हुजे, असांखे अॻिते हली करे इहा ई त सभु कंदी। ऐं हाणे तूं ग़लति हली आहे, इहो सोचे रखजांइ। अंब पोखींदीअं त अंब मिलंदे, पोखींदीअं निम आस कंदीअं अंब जी त अंब न मिलंदी। हिते जेको ॾे उहो मिले थो। सांस भी कभी बहू थी, इहा ई बहू वरी इहा ई दुरान आहे छा बदड़ी भेण ससु ठहे थी पई। हाणे नुंहुं वई त हाणे ससु थी ठहे थोरो जल्दीअ में। जेॾीमहिल इहा आई माॾे, हाणे महीनो ॾेढ पहिरियों ई त आई, जेॾीमहिल ॾिसांसि पियो मां तोखे नुंहुं मिले थी, लिम लॻी पई आहे। ठीकु आहे, हाणे मिलेसि थो नंढड़ी उमिरि में, ठीकु आहे, हुन में कोई बुराई कान्हे का। पर मां घर त असांजो इन नुंहुं सां आहे। ऐं घर हिकु मंदरु, दुकान हिकु मंदरु। मां हो मंदर जेके ॿाहिरि, मुंहिंजे लाइ इहे मंदर न थी, पहिरियों घर मंदरु थी। जंहिंजो घर में बि मंदरु न ठाहे, माण्हू घर में मंदरु ठाहींदा आहिनि, पोइ पूजा कंदा आहिनि। अरे तूं जेको घर में करें थी उहो पूजा न आहे छा? घर में जेको असां कमु कयूं था इहा पूजा न आहे छा? या हे दुकान ते वञी करे विकिणनि था मोबाइलियूं, मोबाइल जी एसेसरी विकिणंदा आहिनि, इहा पूजा न आहे छा? हिनखे तूं छा थो सम्झे पियो? वञी पूजा कंदे छा अलॻि सां? तुंहिंजो दुकान में बि मंदरु न हुजे, दुकान में तुंहिंजो वहिंवार पूजा आहे, घर में तुंहिंजो कमु पूजा आहे, ॿी छाजी पूजा? इन करे तो चवां पूजा आहे जो तूं कुझु बि करे, कुझु बि कमाए, कंहिंजे लाइ? घर जे सदस्यनि जे लाइ। तुंहिंजो पंहिंजो घर मंदिर थी। जेतिरा बि घर जा भाती आहियो,
सब तव्हां पूरे घर जा भाती, भले 20 हुजो 15 हुजो जेतिरा बि 10 हुजो, असांजो घर, असांजो घर, असांजो घर। मंदिर ॿाहिरियों कोई बि सभिनि जो थींदो? बताइयो, सम्झो सभिनि जो मंदिर थींदो? मंदिर आहे त पूरी धरती भॻवान जो मंदिर आहे। न त मंदिरनि में त हे हिंदुनि जो आहे, हे मुस्लमाननि जो आहे, हे यहूदियुनि जो आहे, हे ईसाइनि जो आहे, हे बौद्धियुनि जो आहे, हे जैनियुनि जो आहे, हे टाटा जो आहे, हे बिरला जो आहे। बिरला जो मंदिर? पोइ भॻवान जो मंदिर कीअं थींदो? ऐं घर असांजो, सभिनि जो। तव्हां जेके घर में भाती रहो था चवंदा न असांजो घर आहे, उहो असली मंदिर तुंहिंजो घर थियो की न ॿियो थियो? पंहिंजे घर खे छॾे करे पंहिंजो घर मंदिर ठाह, पंहिंजो दुकानु मंदिर ठाह। उन में जेको कमाईंदो इहा पूजा आहे। तुंहिंजा घर जा भाती, तुंहिंजी माउ, तुंहिंजी ज़ाल, तुंहिंजो पुटु, तुंहिंजी नुंहुं, इन्हनि में भॻवानु आहे। तूं कमाए करे इहे खाइनि था, पूजा आहे? इहो भॻवानु थो खाए? कहिड़ो ॿियो भॻवानु आहे? कहिड़ो भॻवानु था सम्झो पिया? कोई आहे छा भॻवानु? कोई काथे मथे वेठो आहे छा? अरे इते ई थी, जाते काथे उहो ई आहे। असली मंदिर अथई त सॼी धरती मंदिर आहे, भॻवान जो मंदिर आहे। बाक़ी हे ॿिया मंदिर सभिनि में मालिकियत आहे, बपौती आहे, इहे मंदिर न थी सघंदा। घर तुंहिंजो मंदिर थी। हे शादी जेकी थिए थी ॿार जी, इनखे चवंदा आहिनि गृहस्थ आश्रम। पहिरियों बाल ब्रह्मचर्य, ॿार खे चाहे छोकिरी हुजे चाहे छोकिरो हुजे। अञा बि माण्हू आहिनि जेके पंहिंजी छोकिरियुनि खे चवंदा आहिनि 8हों या 5हों, के वरी वञी हाणे वञी के वञी थोरा थिया आहिनि भई वधि में वधि मैट्रिक। न, जेतिरो छोकिरी पढ़े। दहेज त सोचजाई न। दहेज अॻिते हली करे एॾी समझदारी थींदे, छोकिरो पाण ई चवंदो मूंखे दहेज खपे ई कान, मूंखे सिर्फ़ु छोकिरी खपे। सचाई बि दहेज वहेज जी इहे लालची जेके माण्हू आहिनि, दहेज वठनि था, घुरी करे वठनि था, जंहिंसां ग़लति थो थिए। घुरी करे था वठनि को, पोइ घुरी करे वठंदे 2 भाउर घुरे गाॾी खपे असांखे, एटुआ एटुआ वतई गाॾी। ॾींहं आया उहे, सहुरो गाॾी खणे पियो, घर में किल हुई। नो चई छॾियईंसि गाॾी न खणजांइ पापा। ऐं छा बची? छा बची? इहे मुटण 50,000 खे पंहिंजी वठि न, घुरी करे वरितई। पोइ तूं फजीअ त छा थी वई? अहिड़ो कमु न कजे। मां त चवां कुझु बि हाणे कोई खणी ॾे थो पंहिंजी धीउ खे, त उनजी दिलि आहे त भले घुरी करे त कॾहिं बि दहेज न वठिजे। उहो ईंदे किलह थींदे घर। असांजे भॻवानु पंहिंजा थी, असां घर बि ठारायूं। मां त चवां कमिरो बि पंहिंजो बढ़िया ठाराए, मुडलरी किचन ठाराए, नुंहुं खे ॾे। छो जो अॼु तूं पंहिंजे नुंहुं सां ईअं सोचींदीअ, सुभाणे तुंहिंजी धीअ होॾे वेंदी, उन सां बि ईअं थींदो। हिकिड़ी लाइन ईंदी आहे, अहिड़ो कोई कमु न कर जेको तूं चाहें थो मूंसां कोई न करे।